अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद है ठीक हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जे हिन वीडियोस में अव्हांखे नई ख़ुशख़बरी खणी आया आहियूं। नए ड्रामे सोप सीरियल जे बाबति में कुझु अव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। स्क्रीन ते तव्हां थंबनेल ते त सम्झी विया हूंदो कहिड़े ड्रामे जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। KTN हिकु नओं ड्रामो लॉन्च करे रहियो आहे, मतिलबु तव्हां दोस्तनि जे लाइ नओं ड्रामो सिंधवासियुनि जे लाइ नओं ड्रामो खणी आयो आहे। उन ड्रामे जो नालो आहे अस्सी मत खसी। उहो ड्रामो तमामु जल्द हिकु KTN चैनल ते जल्द खां जल्द ऑन एयर थींदो ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं त लॾे पाॾे खां पोइ KTN ते कोई बि मज़ाया सोप सीरियल रिलीज़ न थियो। उन खां बाद में ही ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे अस्सी मत खसी। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। तव्हां पिक्चर्स में त ॾिठो हूंदो त केॾो मतिलबु ड्रामो मज़ाया हूंदो। सो दोस्तों, इहो वीडियो अॼु जो जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा ऐं नोटिफिकेशन ऑल कंदा ऐं घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अहिड़ा ई वीडियो तव्हां तक पहुची सघनि।